मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 13 सबक 16 लेंसन लाइ श्वान जा कानून लॉज ऑफ रेज़ फॉर लेंसिस। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे लेंसन लाइ श्वान जा कानून यानी लॉज ऑफ रेज़ फॉर लेंसिस। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं। हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद ही आहिनि। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग द फंडामेंटल लॉज ऑफ लाइट रेज़ पासिंग थ्रू कॉन्वेक्स एंड कॉन्केव लेंसिस, यानी उपटियल ऐं लिकियल लेंस मां गुज़रंदड़ रोशनीअ जे बुनियादी कानूननि खे सम्झणु। त कॉन्केव ऐं कॉन्वेक्स लेंस मां कहिड़े नमूने सां लाइट जा जेके रेज़ आहिनि उहे गुज़रंदा, उन जा बुनियादी कानून कहिड़ा आहिनि। ॿी पॉइंट में चवे थो अप्लाइंग रे डायग्राम्स टू डिटरमाइन द पोजिशन, साइज़ एंड नेचर ऑफ इमेजेस फाउंड बाय लेंसिस। रे डायग्राम खे इस्तेमालु कंदे लेंस ज़रिए ठहियल तस्वीरनि जी जॻह, माप ऐं ख़ासियतुनि खे ॼाणणु। हीअ असां छो था पढ़ूं? वाई वी स्टडी दिस? इन जे लाइ चवे थो lenses are widely used in eyeglasses, telescopes, microscopes and cameras. Understanding ray laws help us in designing and using these devices effectively. चवे थो त लेंस चश्मनि, दूरबीननि, माइक्रोस्कोपनि ऐं कैमराउनि में इस्तेमालु थींदा आहिनि। श्वान जे कानून खे सम्झण सां असां उन्हनि औज़ारनि खे बहितर तरीक़े सां ठाहिणु ऐं इस्तेमालु करणु सिखी सघूं था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था। हिते असां लेंसिस जे लॉज जे बारे में डिस्कस कंदासीं। त सभ खां पहिरीं असां हिन जो पहिरियों रूल पढ़ूं था। त हिन जो पहिरियों रूल जेको आहे उहो कहिड़ो आहे? सभ खां पहिरीं असां हिते कॉन्वेक्स लेंस खयों आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कॉन्वेक्स लेंस में असां वटि 2 फोकल पॉइंट्स थींदियूं आहिनि, 2 रेडियस ऑफ कर्वेचर थींदा आहिनि ऐं 2 असां वटि सेंटर ऑफ कर्वेचर थींदा आहिनि। सो अहिड़े नमूने सां हीअ असां वटि 2 फोकल पॉइंट्स आहिनि ऐं हीअ जेको विच आहे हीअ उनजो ऑप्टिकल सेंटर आहे। हिते मां इन खे ओ जे निशान सां ज़ाहिर कयो आहे। सो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां ॾिसूं था त मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु रे आहे ऐं उहा कंहिं सोर्स मां अची करे हिन लेंस सां टकराइजे थी, पर उहा जेका रे आहे उहा पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे थी। उन खां बाद में हीअ जेको लेंस आहे उहो इन रे खे किथे रिफ्रेक्ट कंदो? हीअ उनखे मोड़ींदो फोकल पॉइंट ते। उन खां बाद में हिकिड़ी ॿी असां रे खणूं था, उहा बि जेकॾहिं असांजी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे थी ऐं उन खां बाद में हिन लेंस सां टकराइजण खां बाद में यानी रिफ्लेक्शन थियण खां बाद में उहा किथां गुज़रंदी? उहा गुज़रंदी असांजी फोकल पॉइंट खां। अञा वधीक जेकॾहिं असां कुझु रेज़ खणूं, मिसाल जे तौर ते 2 रेज़ अञा असां वधीक खयूंसीं, उहे बि कंहिं सोर्सिस मां आयूं, पर अचनि कीअं थियूं? पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। उहे किथे असांजूं फोकस कंदियूं? उहे असांजूं फोकल वारी पॉइंट ते अची करे फोकस थींदियूं। जेकॾहिं असां पहिरें रूल खे सम्झूं त उन में इहा ई पॉइंट असांखे सम्झ में अचे थी त जेकॾहिं काई बि रे आहे उहा पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे थी त इन लेंस सां टकराइजण खां बाद में रिफ्रेक्ट थियण खां बाद में उहा फोकस वारी पॉइंट तां गुज़रंदी। हाणे इन लॉ खे असां, इन रूल खे असां कहिड़े नमूने सां लिखी सघूं था? इन जे लाइ असां स्टेटमेंट हीअ ठाही आहे। चवे थो त लाइट रेज़ कमिंग पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस पास थ्रू द फोकल पॉइंट आफ्टर रिफ्रेक्शन, यानी जेकॾहिं रोशनीअ जा श्वाव मरकज़ी महवर सां सिधा अचनि त रिफ्रेक्शन खां पोइ उहे फोकल पॉइंट मां गुज़रनि था। उन खां बाद में हींअर असीं रूल नंबर 2 जे तरफ़ हलूं था ऐं रूल नंबर 2 में साॻे नमूने सां असां साॻियो ई लेंस कयोसीं। हिन रूल में छा थो चए त मिसाल जे तौर ते जेकॾहिं काई रे आहे ऐं उहा असांजी हिन फोकस वारी पॉइंट तां गुज़री करे असांजी हिन लेंस सां टकराइजे थी, पोइ छा थींदो त रिफ्रेक्शन खां बाद में प्यारा ॿारो उहा रे असांजी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस वेंदी। मिसाल जे तौर ते हिकु ॿी असां रे खईंसीं, उहा बि किथां गुज़रे थी? उहा गुज़रे थी असांजी फोकस वारी पॉइंट तां। आफ्टर रिफ्रेक्शन उहा पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस जी डायरेक्शन में मूव कंदी। हीअ जेको ॿियो रूल आहे प्यारा ॿारो, उहो ॿियो रूल जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिन पहिरें रूल जे उबतड़ आहे, यानी उन जे इनवर्स आहे। पहिरें रूल में छा हुयो त जेके रेज़ आहिनि उहे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचनि पयूं ऐं किथां गुज़रनि पयूं? फोकस वारी पॉइंट तां।
ऐं हिन रूल में जेकॾहिं असांजो रेज़ फोकस वारी पॉइंट तां गुज़री करे अची करे हिन लेंस सां टकराइजनि थियूं त आफ्टर रिफ्रेक्शन ही कारे वेंदियूं, इन जी डायरेक्शन पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस थी वेंदी। हाणे हिन जी स्टेटमेंट खे असां कीअं लिखंदासीं, इन जे लाइ चवे थो लाइट रेज़ कमिंग फ्रॉम द फोकल पॉइंट गो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आफ्टर रिफ्रेक्शन। जेकॾहिं रोशनीअ जा शुआब फोकल पॉइंट मां अचनि त रिफ्रेक्शन खां पोइ उहे मरकज़ी महवर यानी प्रिंसिपल एक्सिस सां सिधा थी वञनि था। उन खां बाद में असां टे रूल जी तरफ़ हलूं था। टे रूल में छा थो चए, साॻे नमूने सां असां कॉन्वेक्स लेंस कयोसीं। तो हिन रूल खे पढ़ण खां पहिरीं असीं हिकिड़ी पॉइंट सम्झण जी कोशिशि कंदासीं त जेकॾहिं असां पोयां ॿ रूल डिस्कस कयासीं उन में ईअं हुयो त जेकॾहिं काई बि रे जॾहिं अचे पई कंहिं बि डायरेक्शन मां त उन खां बाद में उहा जॾहिं लेंस सां टकराइजे पई त लेंस सां टकराइजण खां बाद में उहा रे जेका आहे पंहिंजी डायरेक्शन चेंज पई करे। पर हिकिड़ो ई केस आहे जंहिंमें रे जेकॾहिं ईंदी लेंस सां टकराइजण खां बाद में उहा पंहिंजी डायरेक्शन चेंज न कंदी, उहो रूल आहे असांजो रूल नंबर 3। हाणे उहा कहिड़ी पॉइंट आहे, उहा रे किथां गुज़रे त पंहिंजी डायरेक्शन चेंज न कंदी, इन जे लाइ चवे थो त मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु रे आहे ऐं उहा ऑप्टिकल सेंटर खां गुज़रे थी, अहिड़ी पाथ में अचे थी, अहिड़ी सिधाईअ ते अचे थी, जॾहिं उहा हिन ऑप्टिकल सेंटर खां गुज़रंदी त ऑप्टिकल सेंटर खां गुज़रण खां बाद में उहा पंहिंजी डायरेक्शन चेंज न कंदी, सिधी उन ई डायरेक्शन में मूव करे वेंदी अॻिते, चाहे उहा उन लेंस मां छो न गुज़रे। अञा हिकिड़ी ॿी जेकॾहिं असां रे खणूं त हीअ रे बि जेकॾहिं तव्हां ॾिसो प्यारा ॿारो त हीअ बि जेको आहे त ऑप्टिकल सेंटर खां गुज़रे थी ऐं ऑप्टिकल सेंटर खां गुज़रण खां बाद में हिन जी डायरेक्शन में काई बि चेंज न आई। यानी हिन रूल में चवे थो त अगरि जेकॾहिं काई रे आहे उहा ऑप्टिकल सेंटर खां गुज़रंदी त उन जी डायरेक्शन में काई बि चेंज न ईंदी। तो हिन जी स्टेटमेंट में असां लिखियोसीं लाइट रेज गो अनडेविएटेड। अनडेविएटेड कंहिंखे था चऊं असां, उहा था चऊं विदाउट चेंजिंग देयर डायरेक्शन। लाइट रेज गो अनडेविएटेड विदाउट चेंजिंग देयर डायरेक्शन इफ दे फॉल ऑन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेंस। जेकॾहिं रोशनीअ जा शुआव लेंस जे ऑप्टिकल सेंटर ते पवनि या उन जे सिधा अचनि त उहे बग़ैर कंहिं तब्दीलीअ या वकड़ जे साॻे रुख में गुज़री वञनि था। हींअर असीं कॉन्वेक्स लेंस जे ब्याफ ते इन रूल्स खे सम्झण जी कोशिशि कईसीं ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां वरी कॉनकेव लेंस जे ब्याफ ते जेको आहे त इन रूल्स खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो अगरि जेकॾहिं असां कॉनकेव लेंस खणूं त कॉनकेव लेंस में बि असांखे ख़बर आहे त ॿ फोकल पॉइंट्स हूंदियूं आहिनि ऐं हिन में बि छा था कयूं असां, मिसाल जे तौर ते असां वटि जेका रे आहे जेका आई पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस, उन खां बाद में छा थींदो प्यारा ॿारो, उहा जेको आहे त गुज़रंदी कीअं, उहा रिफ्रेक्ट थींदी। ठीकु आहे, रिफ्रेक्ट जॾहिं थींदी त उहा डेविएट थी वेंदी, उन जी डायरेक्शन चेंज थींदी, उहा फोकस जे तरफ़ न ईंदी। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिकिड़ी ॿी रे खणूं था, उहा बि पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे थी त हीअ जेको लेंस आहे उहो छा कंदो, उनखे डेविएट कंदो, उन जी डायरेक्शन खे चेंज कंदो, फोकस जे तरफ़ न, फोकस खां परे। ठीकु आहे, जेकॾहिं असां हिन रिफ्रेक्टेड रेज जे तरफ़ ॾिसूं त इन ॿिन्ही जी डायरेक्शन हिक ॿिए खां जेको आहे त परे आहे, हिक ॿिए जे इनवर्स थी वई। ठीकु आहे, पोइ असां छा कंदासीं, असां हिन ॿिन्ही रेज जेके असां जूं जेको आहे त डेविएट थी वयूं आहिनि, इन ॿिन्ही रेज जे पोयूं हिकिड़ी असां जेको आहे त लाइन ड्रॉ कंदासीं जेका ॾिसंदासीं त उहा असांजे हुन फोकस ते मिले थी। यानी हिननि रेस खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इहे असांखे ईअं महसूसु थींदी त ॼण ही फोकस वारी पॉइंट तां आयूं आहिनि, पर हक़ीक़तनि छा आहे त ही पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आयूं आहिनि। तॾहिं असां हिननि रेस जे बारे में चवंदासीं त ही अपीयर्स टू मीट एट फोकस। ठीकु आहे, यानी फोकस वारी पॉइंट तां असांखे महसूसु थियनि थियूं त हू अचनि थियूं, पर हक़ीक़तनि में ही पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आहिनि। ठीकु आहे, यानी हिन रूल में असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त जॾहिं असां जूं रेस जेका आहिनि उहे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ईंदियूं त ही छा थी वेंदियूं, आफ्टर रिफ्रेक्शन ही डेविएट थी वेंदियूं, पर असांखे ईअं महसूसु थींदियूं त ॼण ही जेके रिफ्लेक्टेड रेस आहिनि उहे जेको आहे त अपीयर्स टू फोकस आहिनि। ठीकु आहे, यानी ॼण फोकस खां असां वटि अचनि थियूं। हाणे इन जी इन स्टेटमेंट खे असां कीअं लिखंदासीं, इन जे लाइ चवे थो अ लाइट रे traveling parallel to the principal axis appears to diverge from the focal point after passing through the concave lens। को बि रोशनीअ जो किरणो जेको मरकज़ी महवर सां सिधो हले
लेंस मां गुज़रण खां पोइ अहिड़ीअ तरह विखरी वञे ॼणो त उहो फोकल पॉइंट मां निकितो हुजे, जीअं मां तव्हांखे हिन डायग्राम में सम्झाया आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं असां रूल नंबर 2 जे तरफ़ हलूं त उन में छा थो चवे, उन में बि साॻिए नमूने सां हीअ असां कॉन्केव लेंस कयोसीं। हाणे इन में असां छा था करूं, हिकिड़ी रे खईंसीं जेका कंहिं सोर्स मां आई, पर जेकॾहिं असां हिन जी डायरेक्शन खे ॾिसंदासीं प्यारा ॿारो त इन जी जेका ओरिजिनल डायरेक्शन आहे उहा फोकस वारी आहे। त यानी जेकॾहिं हीअ लेंस न हुजे त हीअ हिन फोकस वारी पॉइंट तां गुज़री वेंदी, पर हिन लेंस जे करे हीअ छा थींदो, हीअ जेको रे आहे उहो कुझु पंहिंजी डायरेक्शन चेंज कंदो। पर हीअ जेका डायरेक्शन चेंज करे थो इहा कहिड़ी डायरेक्शन में वञे थी, उहा पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। यानी जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ो रे आहे जेको सिधो अचे थो फोकस वारी पॉइंट ते, पर हिन लेंस सां टकराइजण खां बाद में उन जी डायरेक्शन चेंज थी थिए। कहिड़ी डायरेक्शन चेंज थी थिए, कीअं थी थिए, उहा उन जी थिए थी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। मिसाल जे तौर ते हिकिड़ो अञा असां ॿियो रे खणूं था, उहो बि जेको आहे उन जी जेका डायरेक्शन आहे उहा आहे हिन फोकल पॉइंट वारी, पर हिन लेंस सां टकराइजण खां बाद में उन जी डायरेक्शन चेंज थी थिए, काॾे थो वञे, पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। त हिन डायग्राम में असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त जेकॾहिं कंहिं सोर्स मां ॿ रेज़ अचनि था ऐं उन्हनि जी ओरिजिनल जेका डायरेक्शन आहे उहा फोकल पॉइंट वारी आहे या फोकस वारी आहे, जॾहिं उहे रेज़ लेंस सां गुज़रंदा त उन खां बाद में उन लेंस जी जेका उन रेज़ जी जेका डायरेक्शन आहे उहा चेंज थींदी, कीअं, पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। हाणे इन जी स्टेटमेंट खे असां कीअं लिखंदासीं, इन लाइ चवे थो a light ray traveling towards the focal point on the other side of the lens emerges parallel to the principal axis after refraction। यानी को बि रोशनीअ जो किरणो जेको फोकल पॉइंट ॾांहुं वधी रहियो हुजे, लेंस मां गुज़रण खां पोइ मरकज़ी महवर सां सिधो थी वेंदो। जे हिन डायग्राम में असां सम्झोसीं त ही जेके ॿ रेज़ आहिनि प्यारा ॿारो, उहे उन्हनि जी असली डायरेक्शन कहिड़ी आहे, उनजी असली डायरेक्शन आहे फोकस वारी। ठीकु आहे, पर जॾहिं ही रेज़ जेके आहिनि हिन लेंस मां गुज़रनि था त उनजी डायरेक्शन चेंज थी थिए, जेको आहे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी लास्ट रूल जे तरफ़, ऐं हिन लास्ट रूल में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इन में बि साॻिए नमूने सां असां हीअ लेंस कयो आहे ऐं हितां हिकु असांजी रे आई जेका ऑप्टिकल सेंटर मां गुज़री। हाणे ऑप्टिकल सेंटर मां जॾहिं रे गुज़री त प्यारा ॿारो हीअ अनडेविएटेड हूंदी, यानी हिन जी डायरेक्शन में काई चेंज न ईंदी। मिसाल जे तौर ते हिकिड़ी ॿी असां रे खईंसीं जेका उहा बि ऑप्टिकल सेंटर मां गुज़री ऐं गुज़रण खां बाद में हिन जी डायरेक्शन में बि चेंज न आई। यानी जेकॾहिं असां कॉनकेव लेंस खणूं या कॉन्वेक्स लेंस खणूं, इन ॿिन्ही में जेकॾहिं असां जूं रेज़ जेके आहिनि उहे ऑप्टिकल सेंटर खां गुज़रंदियूं त उन्हनि जी डायरेक्शन में चेंज न ईंदी। ॿी सूरत में अगरि जेकॾहिं असां कॉनकेव या कॉन्वेक्स लेंस खणूं था ऐं उन्हनि जी कंहिं बि पॉइंट तां रेज़ अची करे गुज़रनि थियूं त आफ्टर रिफ्रेक्शन उन्हनि जी डायरेक्शन में चेंज ईंदी। हाणे हिन जी स्टेटमेंट असांजी जेका रहंदी प्यारा ॿारो, उहा साॻी कॉन्वेक्स लेंस वारी स्टेटमेंट असांजी रहंदी जेका असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त लाइट रेज़ गो अनडेविएटेड विदाउट चेंजिंग देयर डायरेक्शन इफ दे फॉल ऑन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेंस। यानी जेकॾहिं रोशनीअ जा शुआ लेंस जे ऑप्टिकल सेंटर ते पवनि त उहे बग़ैर कंहिं तब्दीलीअ जे साॻे रुख में गुज़री वञनि था। त प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।